अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी काबीना जा 10 बहितरीन वज़ीर कहिड़ा? इमरान ख़ान टॉप 10 वज़ीरनि में सर्टिफिकेट तक़सीम कंदे उन जे कारकर्दगीअ जो एतिराफ़ कयो। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद सभिनी वज़ीरनि खे बाज़ी मारे वियो, पहिरें नंबर ते। इमरान ख़ान जिन वज़ीरनि खे सर्टिफिकेट न ॾिनो उन्हनि ते पाण अदम एतमाद ज़ाहिर करे वरितो। तारीख़ जी सभ खां वॾी काबीना में इमरान ख़ान जी नज़र में सिर्फ़ 10 वज़ीर शाबासीअ जे लाइक़ आहिनि। बिलावल भुट्टो जी तनक़ीद। मुल्तान में पार्टीअ जे वर्कर कन्वेंशन खे ख़िताब कंदे हुन चयो त चीन जो दौरो एतिरो ई कामयाबु हुयो त शाह महमूद कुरैशीअ जो सर्टिफिकेट किथे आहे। इमरान पंहिंजे 10 चमचनि खे सर्टिफिकेट ॾिना। मरियम नवाज़ चयो त इमरान जूं सॼियूं तक़रीरूं बुॾंदड़ ॿेड़ीअ खे बचाइण जूं दाहूं आहिनि। उहा ॿेड़ी उन्हनि लाइ बुॾंदी नज़र अची रही आहे जो इदारा हाणे उन्हनि जो भार ढोए न सघिया, बल्कि हाणे उन्हनि जा मेंबर जहाज़ मां टपो ॾियण लाइ तयारु वेठा आहिनि। ॿियनि जमायतुनि सां राब्ता करे रहिया आहिनि, असेंबलियुनि में तक़रीरूं करे रहिया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत जो वफ़ाक़ी सरकारी मुलाज़िमनि जे पघारुनि में इज़ाफ़े जो ऐलान। ग्रेड 1 खां 19 ताईं जे मुलाज़िमनि खे 15% डिस्पेरिटी अलाउंस ॾिनो वेंदो। फ़ैसिले ते अमल 1 मार्च खां थींदो। शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज़ ते FIA जे तरफ़ां मनी लॉन्ड्रिंग केस में जुर्म 18 फ़रवरी ताईं लागू कयो वेंदो। स्पेशल जज सेंट्रल शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज़ जे फ़र्द जुर्म तारीख़ मुक़ररु कई। शहबाज़ शरीफ़ अदालत में चयो त इजलास आहे 2 हफ़्ते जी तारीख़ ॾिनी वञे। लाहौर हाई कोर्ट पासपोर्ट जे ब्लैक लिस्ट करण जो कानून कलदम करार ॾेई छॾियो। पासपोर्ट कानून में ब्लैक लिस्ट करण जो को शिक मौजूदु न आहे। वफ़ाक़ी हुकूमत सिर्फ़ संगीन दोहनि में मुलविस नाला ECL में शामिल करे सघे थी। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पंवर पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त 15 खां 17 फ़रवरी ताईं ज़िले इंतिज़ामिया शहीद बेनज़ीराबाद जे मेज़बानी हेठि मुनक़िद थींदड़ डिवीज़नल स्पोर्ट्स फेस्टिवल 2022 कुझु सबब जे करे मुलतवी कयो वियो आहे। वाज़े रहे त डिवीज़नल स्पोर्ट्स फेस्टिवल नवाबशाह तहत बिलावल स्पोर्ट्स कम्प्लेक्स नवाबशाह में रांदियुनि जा मुक़ाबला मुनक़िद थियणा हुया, जेके फ़िलहाल कुझु अणटर सबब जे करे मुलतवी कया विया आहिनि। नवाबशाह जे नर्सिंग हाउसिंग ऑफिसर परवेन रिंद वारो मामिलो मुतासिर न्याणी पहिरें उघाड़े बंदि करे धरणो हयो। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया तोड़े पुलिस पारां मुतासिर न्याणीअ लाइ को बि अमली क़दम न खयो वियो। परवीन रिंद नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां विच रोड ते इंसाफ़ जे हसलात लाइ धरणो हणी वेही रही। न्याणीअ सां एकता जे इज़हार लाइ जिस्काम SUP PTI SDP सिंध रिंद इताद समेत सिविल सोसाइटीअ जा सवें साञावंद शाइर अलामती बुखार ताल में शरीक थी धरणे ते वेठल। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।